लीडर टीवी जे ॾिसंदड़नि खे सलाम। अव्हांखे ख़बर आहे त असांजे हिन टीवी जो मक़सदु आहे कि बामक़सद ॻाल्हियूं हुजनि, किन बामक़सद माण्हुनि सां अव्हां जूं रिहाणियूं हुजनि। अॼु असां सां गॾु आहे जमपीर जो रहवासी, सॼी सिंध जो रहवासी, हिन सॼे आलम जो रहवासी, जंहिंजे मन में कींजर जूं छोलियूं बि छुलकनि थियूं, जेको शेर, जेको गीत, जेको गज़ल, जेको कहाणियुनि ऐं जेको अदब जे हवाले सां हिकिड़ो सुञातल किरदार बि आहे, जेको अदीबनि तोड़े सियासी माण्हुनि, सियासी कारकुननि तोड़े हितां लांघाउनि जी पाण हिकिड़ी ओताक ऐं सिराए बि आहे, जेको पाण मिज़बान बि आहे, जेको पाण महिमान बि आहे। उन शख़्सियत जंहिंजे जमपीर वारे घर ते अॼु असां लीडर टीवी जे लाइ गॾु थिया आहियूं, उहो आहे साईं रसूल बख़्श दर साहब। साईं अस्सलाम वालेकुम। अस्सलाम। साईं वॾी महिरबानी असांजे हिन टीवी खे टाइम ॾियण जी। ऐं मूं जीअं अर्ज़ु कयो त लीडर टीवी हिकिड़ो यूट्यूब ते हिकिड़ो नंढड़ो हिकिड़ो घरु सम्झो, जंहिं घर में 4 भाती वेही ॻाल्हाइनि ऐं सॼी दुनिया उनखे इंटरनेट ते ॿुधे। आउं चाहियां थो त मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं थियनि। रोज़ु अव्हां टाइम ॾेई बि न सघंदव। रोज़ु मुख़्तलिफ़ शयूं जेके असीं चाहियूं था त सिंध जी तारीख़ में रिकॉर्ड थियनि, उहे इन नमूने थियनि बि न थियूं। सभ खां अवल अव्हां पंहिंजे हिन जनम भूमि जे हवाले सां ऐं ख़ुदि पंहिंजे जनम जे हवाले सां पंहिंजी ज़ाती जेका अव्हां जो प्रोफाइल आहे, वेंदे तालीम ऐं रिटायरमेंट ताईं, उहो महिरबानी करे ॿुधायो। साईं, असां जबल जा माण्हू आहियूं ऐं जमपीर शहर खां, जमपीर ज़िले ठटे में आहे, हुन खां 4-5 किलोमीटर असांजो ॻोठड़ो ॻोठ फोटो खान दर्स, हुन में आउं पैदा थियुसि मोहम्मद इस्माइल दर्स जे घर में। मुंहिंजो पीउ फ़क़ीर माण्हू बाक़ाइदे जी थींदो आहे, सूफ़ी हो ऐं दरवेश क़िस्म जो माण्हू हो। पोइ ॾाढा सिकीला था ॿार हुआसीं। छा थियो त बाबो असांजो जॾहिं आउं दाख़िलु थियुसि 1हीं दर्जे में, तॾहिं स्कूल असांजो हूंदो जमपीर शहर। पोइ बाबो वीचारो मूंखे छा कंदो हो, जो घोड़ी हूंदी असांजी, हुन ते चाढ़े मूंखे ईंदो हो। ऐं कमज़ोर हुउसि ॾाढो स्कूल में। पोइ वरी पाण हलियो वेंदो कराची घणो करे, त पोइ वरी ॿियो माण्हू हूंदो हो जेको मूंखे वठी ईंदो हो स्कूल, वरी वठी वेंदो। ॾाढो जीअं हिकिड़ा लाडला ॿार थींदा आहिनि। ऐं थियो कुदरत ईअं ई त असांजा माण्हू संभालींदा कोन्हनि। 2 दर्जे में आउं आयुसि त मुंहिंजो बाबो गुज़ारे वियो एक्सीडेंटली। पोइ असीं ॾाढा परेशान थियासीं। मुंहिंजे मामे खे जस हुजे, उन असांजे मथे ते हथु रखियो, यतीम बि थी वियासीं। मुंहिंजो हिकिड़ी भेण हुई, हिकिड़ो भाउ हो, फयाज़ मुंहिंजो भाउ आहे। भाउ खां वधीक मुंहिंजो पीउ आहे मूंखां नंढो, पर आउं पीउ महसूसु कंदो आहियां। असां ॾुखा ॾिठा ॾाढा। असां वटि हिकिड़ो उन ॻोठ में पाणीअ जी सहूलियत बि कोन हुई। नए हूंदी हुई, जीअं थरियुनि जा ॾंद पीला थियल हूंदा आहिनि, उहो नए जो पाणी खारो हूंदो हो, उहो असीं पीअंदा हुआसीं। ऐं गुज़र सफ़र जीअं थींदो हो, पोइ ॾाढी तकलीफ़ सां पढ़ियासीं। 5 दर्जा मूं पास कया। पोइ 6 में आउं आयुसि हाई स्कूल जमपीर, जेको मिडिल हो तॾहिं। मिडिल स्कूल में मूं दाख़िला वरिती। ॾाढो सुठो इंतिज़ाम हो उते। उस्ताद हुआ हेड मास्टर अब्दुल हक, सैयद अब्दुल हक। तमामु हिन वक़्तु अहिड़ा मुंतज़िम घटि हूंदा। ॾाढो उनखे छा चइजे, उनजी पंहिंजी ज़िंदगी जेका हुई। ऐं असां वटि FA होसि, मुंहिंजो प्यारो उस्ताद साईं फैज़ महमूद टालपुर। इतफ़ाक़ आउं बीमार थी पियुसि, मूंखे टाइफाइड थी वई। त 3 महीना आउं तॾहिं इलाजु सही कोन हूंदा, घर वेही रहियुसि। 3 महीननि खां पोइ आउं आयुसि त हाणे छोकिरा सभु अॻियां निकिरी विया। मूंखे आउं मिलियुसि वञी FA साहिब सां। क्लास टीचर बि उहो हुजे, 8हीं क्लास ताईं उहो स्कूल। चई बाबा, हाणे तूं ग़रीब माण्हू, हाणे कीअं थींदो किसो? छोकिरा सॼो कोर्स इलाही करे विया। मूंखे चयो हाणे कर, नोट कर, मुंहिंजा फ्री पीरियड प्लस मुंहिंजो रिसेस जो टाइम, इहो तूं मुंहिंजी ऑफिस में अचु। पोइ साईं मूं ते महिनत कई
ऐं ॿियनि 3 महीननि खां पोइ वरी आउं पंहिंजे दोस्तनि सां अची कोर्स में गॾु थियुसि, हिकु जहिड़ो थियुसि। ऐं आउं सुठे उस्ताद जे मिसाल तौरु ॿुधायां थो, ग़रीब माण्हू आहे ॿकरी विकिणी आहे, 80 रुपया खणी वियो साईं फैज़नाथ टालपर वटि। चई बाबा हीअ छा आहे? अहिड़ो फ़क़ीर माण्हू हूंदो, जोड़ो कपिड़नि जो बि हिकिड़ो हूंदो हुउसि, उहो विझंदो वरी धोई पोइ विझंदो। मुंहिंजे साईं तव्हांजी मिठाई आहे। चई दरवेश मूं वॾी सम्झो तूं को अकुल वारो माण्हू हूंदे, मूंखे इलाही ख़ुशी आहे त तुंहिंजो साल बची वियो ऐं तूं ॾाढो भलो माण्हू आहीं, इहो कोर्स कवर करे आयो आहीं। आऊं बाबा हिननि खे छा करियां पैसनि खे, जॾहिं त मास्तरनि जी पघार तॾहिं 110 अलाए घणी एतिरी हुई। साईं मूंखां पैसा कोन वरिता। पोइ मूंखे हिकारी पढ़ण जो शौक़ु वधीक थियो। पोइ 8 दर्जे ताईं वरी 2 क्लास असांजा डिस्ट्रिक्ट काउंसिल जे तरफ़ां हुआ, उहे वरी 9, 10 बस उते पढ़ियासीं। पर मिडिल स्टैंडर्ड जा इम्तिहान हूंदा हुआ, सभु छोकिरा घणो करे फेल थी वेंदा हुआ। असां जेके बि छोकिरा वेठासीं इम्तिहान में, इम्तिहान ठटे में बोर्ड वरितो, उन में साईं सिर्फ़ु असीं 4 ॼणा पास थियासीं। इहो माना ठटे जो ज़िले जो बोर्ड हो? ज़िले जो बोर्ड न, हैदराबाद बोर्ड। हैदराबाद बोर्ड हो? हा, उहो वठंदो हो। तॾहिं ज़िलो ठटो हो? हा, ठटो हो, बदीन न हो? बदीन कोन हो। हा। पोइ हाणे असांजो क्लास केरु वठे? हिकिड़ो उहे क्लास हुआ डिस्ट्रिक्ट काउंसिल जा, उन्हनि जो उस्तादु हो ई हिकिड़ो। पर पोइ उते बि दोस्तनि जी महिनतूं महिरबानियूं, मैट्रिक हितां कईसीं 1970 में। उनखां पोइ मज़ूरियूं कयूंसीं, महिनतूं कयूंसीं, नौकिरी चाकरी असांखे कोन मिली, ॾाढी तकलीफ़ सां वक़्तु कढियोसीं। तॾहिं मैट्रिक वॾी ॻाल्हि हूंदी हुई। असांजी सॼी बिरादरी, दर्स बिरादरीअ में वाहिद आम माण्हू हुओ जे मैट्रिक पास कई, ॿिया वरी उन्हनि दर्सनि जा कम ॿिया हूंदा हुआ। हाणे इहे मैट्रिक 10 जमायतूं थी वियूं या अञा मैट्रिक फाइनल हुई? न, 10 जमायतूं थी वियूं। हा। पोइ असांजा सची ॻाल्हि इहा आहे त बहिराड़ी जो माहौल हो। मुंहिंजा मामा जेके हूंदा हुआ ॾाढा खोरा माण्हू हूंदा हुआ ऐं दादागीर टाइप आहे। असांजो नानू जेको हो उहो हिन इलाइक़े जो ठीकु ठाकु माण्हू हो। अॼोका वॾेरानी कोन हो, पर जीअं चङा मुड़ुस राज जा थींदा आहिनि ईअं ई हो। तंहिंजे करे माण्हू असांजी इज़त कंदा हुआ तमामु घणी। उहो फिनांशियली हू पाण वीचारो मलंग माण्हू हूंदो हो। पर फैसला फैसला सॼे जमपीर जी जॾहिं पाकिस्तान पे ठहियो त जेके बि हिंदू विया ते उहो पंहिंजे घरनि जूं चाबियूं मुंहिंजे नाने खे ॾेई विया। चई न बाबा मूंखे न खपे, छो त मुंहिंजो नानो साईं GM साहिब सां गॾु ऐं उहो कांग्रेसी हो। मोहम्मद ओस्मान सुमरो ठटे वारो ऐं मोहम्मद खान जो पीउ। हा, मोहम्मद खान जो सुमरा सरदार हुआ। हा। उहो ऐं नानो मुंहिंजो इहे कांग्रेसी हूंदा हुआ। पोइ सैयद त कांग्रेसी न हो न? सैयद पोइ कांग्रेसी थियो जेको, जॾहिं छॾियईं इहो मुस्लिम लीग त पोइ ही हिन जा दोस्त हुआ। हूअं पहिरीं ज़ाती दोस्त हिन जा हुआ इहे। पोइ मुंहिंजे नाने जी दोस्ती हूंदी साईं GM साहिब खे हिते आणणु करणु। ऐं इहो बड़ जो वणु तव्हां ॾिसंदव जमपीर में त उनजे हेठि साईं GM साहिब चवंदो आहे त मूं बाबा हिते 1936 में 39 में तक़रीर कई, हिन बड़ जी पारत अथव। बहरहाल पोइ असां ॾंजा सही ॿियूं नौकरियूं कयूंसीं, मज़दूरियूं कयूंसीं। ऐं 73 में मूंखे पीपल्स पार्टी जेके थोक जे अंदाज़ सां मास्तर भर्ती कया हुआ, उन में आउं प्राइमरी टीचर थियुसि। पहिरियों ऑर्डर मूंखे जंगशाही में मिलियो। मोहम्मद खान सुमरे मूंखे ऑर्डर MP लिखी वेठे ॾिना। असां जॾहिं उते वियासीं त सभई पंहिंजा माइट मिट वठी विया, मूंसां केरी कोन हो। त उते मोहम्मद खान मूंखे पुछियो बाबा तोसां केरु गॾु आहे, कंहिंजे मार्फत आयो आहीं? मूं चयो आउं फोटे खान दर्स जो ॾोट आहियां। चईं बाबा सभिनी खां पहिरीं तोखे ऑर्डर मिलंदो हो। पोइ हुन मूंखे ऑर्डर ॾिनो जंगशाही प्राइमरी स्कूल जो। हाँ, स्कूल में मूं वञी जॉइन कयो। पोइ असां पढ़ायो, हुते महिनत कई, पंहिंजो कैरेडिट ठाहियोसीं। मुंहिंजो ॿियो दोस्त बिरोही हो ऐं असां सभिनी खां स्कूल में रिज़ल्ट असांजी सुठी ईंदी, महिनत कंदा हुआसीं। एॾा उस्ताद सुठा कोन हुआसीं, पर माण्हू पढ़ाईंदे सिखे थो। उनखां पोइ मां 79 में मूं वरी इंटर प्राइवेट कयो ठटे कॉलेज मां। उनखां पोइ वरी BA मूं 86 में कई। 86 खां पोइ वरी मूं
असां दाख़िला अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी में वरितीसीं, जेका पहिरीं उन्हनि जी बेज पे आई, उन जा किताब कोन हुआ। पोइ असांखे 5 साल उन्हनि रहायो। तंहिं हूंदे मूं वरी MA BEd बि करे वरिती, ऐं उन दौरान मूं MA सिंधी में लिटरेचर में। अच्छा साईं, हुननि जो कोर्स हुयो घणा साल? हुयो साल जो, पर साल जा 5 कोर्स थी विया। छपियल कोन हो, अच्छा, किताब छपियल कोन हुआ, उन्हनि जो मटीरियल छपियल कोन हो, इन करे उन्हनि वधायो। हलाना साहब हो वाइस चांसलर। पोइ MA मूं जॾहिं कई त उहा असां सचल कॉलेज मां पे कई। सचल कॉलेज में जॾहिं इहो छेड़ा शुरू थी विया, फसाद, छा चइजे, MQM जॾहिं आई, MQM जेको मारामारी कई हुई, उन में सचल कॉलेज ते इम्तिहान ॾियणु वॾो मसइलो ॿाहिरि माण्हुनि जो। पहिरियों साल त असां ॾिनो त असां वेठा हुआसीं दोस्त, त उते आयो असांजो दोस्त आहे, उन अची मूंखे चयो त मिठाई खणी आयो, मां मिठाई खाओ। अज़ीज़ कंगराणी जोई जो आहे, हा लेक्चरर आहे। हा, चवंदा इहो तव्हां मिठाई खाओ। असांजो छा आहे भला, रेडियो स्टेशन जी कैंटीन ते वेठासीं। चई तारक आलम वेठो दोस्त आहे, नसीर मिर्ज़ा, इहे चई मूं MA जेका आहे उहा फर्स्ट क्लास फर्स्ट पोजीशन में कई आहे, मुबारक हुजनि, असांखे मुबारक हुजनि। पर चई चरिया तुंहिंजी बि जेका आहे सा अदा, तुंहिंजी बि MA जेका आहे उहा ईंदड़ साल पोजीशन पे ठहे, छो त हींअर जेको प्रीवियस मार्कूं आयूं आहिनि उहो मूंखे साईं जुड़े साहब वारनि ॿुधायो त बाबा उहे रसूल दर्स जूं आहिनि। ऐं पोइ ॿिए साल मूं ॾिनी, मूं बि पोजीशन खई। ऐं उन में हिकिड़ो फॾो थियो, छा हो त असां सां वॾी ज़्यादती हिन करे पई थी त बेनज़ीर साहब जो दौर हो त यूनिवर्सिटी वारा छा कंदा हुआ, जो हर सब्जेक्ट में पहिरीं ॿी टी पोजीशन ॾींदा हुआ छोकिरियुनि खे, जंहिं ते मुंहिंजो मसइलो टेढ़ो थी वियो, पोजीशन मुंहिंजी हुई, पर उहो साईं वेठा हुआ मखदूम साहब वारा, उहे चवनि त बाबा इहो छोकिरियुनि खे ॾियो। त पोइ असांजो जेको हेड ऑफ डिपार्टमेंट हो सिंधी ॿोलीअ जो, उहो सिंध जो मशहूरु नामवर क़िस्म जो तारीख़ दान, ॼाणू दाना माण्हू साईं अब्दुल जब्बार जूणे जो, बदीन वारो। हा, अब्दुल जब्बार जूणे जो साहब इनकार कयो ऐं रिज़ल्ट छॾे हलियो वियो त बाबा ही राइट दर्स रसूल दर्स जो आहे। असां ॾिठो आहे, आउं सही कोन कंदुसि, हुन रिज़ल्ट ते सही कोन कंदुसि। पोइ इन हवाले सां हालांकि भला मखदूम साहब छो चवंदा, या उते छो इहो रिवायत हुई? मखदूम साहब जो इंट्रस्ट इहो हो त हुनजे स्कूल जी का हिकिड़ी छोकिरी हुई अदी, उनखे इहो हूंदो आहे जीअं त हुनजो पीउ हेडमास्टर हो त मुंहिंजे धीअ खे पोजीशन मिले, त उन में हुनजूं मार्कूं इलाही घटि हुयूं। पोइ वरी कट वधि करे हुननि पोजीशन ॾियणु पई चाही। बहरहाल हुन में रजिस्ट्रार गॾु आहे, VC गॾु हो, पर जेको हेड ऑफ डिपार्टमेंट सही कंदो आहे रिज़ल्ट ते, उहा हुन न कई साईं अब्दुल जब्बार जूणे जे, चई आउं कोन कंदुसि। पोइ ईअं ई हिन मां वरी असां जॾहिं BEd कई त असांखे HST स्केल मिलियो, त आउं ठटे हाई स्कूल में थियुसि HST। उतां पोइ वरी हाणे जुंगशाही घणा साल पढ़ायो? हिकिड़ो साल पढ़ायोसीं। पोइ जंगशाही खां पोइ असीं हलिया वियासीं वरी भठोरे ट्रेनिंग ते, PTC ट्रेनिंग थींदी हुई ट्रेनिंग कॉलेज में। भठोरे सां वरी यादूं आहिनि पंहिंजी जाइ ते, उते सॼी असांजी अदबी सियासी तरबियत उते थी। जेके उते जा दोस्त हुआ उन्हनि असांजी तरबियत कई। आउं चवंदो आहियां त मुंहिंजो ॿियो जनमु भठोरो आहे। उन में सुठा दोस्त हुआ तमामु, ऐं पंहिंजो शेर खान लुंडो, सैयद अकबर हो, इस्माइल सूहो। पॉलिटिक्स ते पाण पोइ ॻाल्हायूं जी जेको पोइ उतां वरी मूंखे वरी बि ऑडर जंगशाही जो थियो। जॾहिं ऑडर थियो पोइ वरी असांजो दोस्त हो जेको एजुकेशन में, हुन चयो न हाणे तूं जंपीर हल। पोइ आउं वरी जंपीर आयुसि। उतां ई वरी जेको जॾहिं मूं BEd कई त मूं अप्लाई कयो ऐं मूंखे जेको सो HST जो ऑडर मिलियो, पर उहो बि दानिस्तान ऑफिसरनि पैसनि लाइ करे मूंखे झिरक रखियो। हालांकि असां वटि हिते जाइ हुई, झिरक वियासीं। असीं 2 दोस्त हुआसीं, ॿियो दोस्त अहमद ख़ान शोरो मूंसां गॾु हो। वरी हिते ऑडर कराया असांजो दोस्त। पोइ जंपीर में वियासीं। 2000
इहो 2092 जी ॻाल्हि आहे, असांखे HST कयूं, पोइ 2000 में वरी 2000 पूरे में मूंखे रखियो हुन में सब्जेक्ट स्पेशलिस्ट करे हायर सेकेंडरी स्कूल में सब्जेक्ट स्पेशलिस्ट करे रखियऊं। ऐं उन खां पोइ आउं जमपीर में ई हुउसि, जमपीर में असां जेको पहुची सघियो उहा ख़िदमत कईसीं, बच्चा पढ़ायासीं सभिनी जा। ऐं उन खां पोइ अदबी कमु कयोसीं। ईअं ई ऐं रिटायर बि मूं उतां ई कयो 2013 में। अवां जेतिरो वक़्तु पढ़ायो त अव्हांखे अॼु जॾहिं सोचो था त पंहिंजे उन किरदार ते फ़ख्रु अथव या मिड़ई हो रवाजी हो या का पिशेमानी परेशानी अथव? न, फ़ख्र जी त ॻाल्हि कोन्हे, पर मसइलो आहे ज़िमेवारी पूरी करण जी ॻाल्हि हुई। सो ज़मीर मुतमन आहे। त असां पंहिंजो जेको हिकिड़े उस्ताद जी ड्यूटीज़ आहिनि उहे असां कयूं। ऐं उहो आहे जेको तॾहिं बचड़ा वीचारा इज़त बि कंदा आहिनि छोकिरा नौजवान। त असां पढ़ायो ॿिन्ही ॼणनि, उहो माना स्कूल खे असां हलायो ई असां ते। कॾहिं कॾहिं बाज़ औक़ात में आउं 5 पीरियड बि वठंदो हुउसि हिकिड़े ई क्लास में। मिसाल जेके 11-12 जा क्लास सब्जेक्ट स्पेशलिस्ट पढ़ाईंदा आहिनि, त जेकॾहिं उस्तादनि जी खोट हूंदी त असीं यका पीरियड वठंदासीं। ऐं मुतमिन ज़मीर आहे त असां माना ईअं वेही कोन खाधो। प्राइमरी खां वठी मुंहिंजा शागिर्द जेके बि आहिनि उहे रिस्पेक्ट कनि था, उहे सुठियुनि जॻहियुनि ते आहिनि। त असां ईअं ई मिड़े ई कमु न कयो। जेका ड्यूटी असां ते वाजिबु हुई उहा कईसीं, ॿिया फाड़ा कोन मारियासीं के, पर मां उहो ज़मीर मुतमिन आहे त असां किथे ॼाणी बुझी कमु न करणु या न टाइणु इहो असांखे कोन्हे। अव्हांजे इन ज़िमेदारी अदा करणु, बावकार तरीक़े सां पंहिंजो फ़र्ज़ु पूरो करण में अव्हांजे वालिदेन जो हथु आहे या अव्हांजी पॉलिटिकल तरबियत? वॾो किरदारु मुंहिंजे माउ जो आहे, जंहिं मूंखे वीचारी पढ़ायो, महिनतूं कराई ऐं मूंखे उहे ॻाल्हियूं यादि आहिनि। इन जे करे रलियूं सुबी मुंहिंजे फ़ियूं ॾींदी हुई फार्मनि जूं। ऐं उन मूंखे सॼी तरबियत मुंहिंजी माउ मुंहिंजी कई। अलाह हुनखे जन्नत नसीब करे। वॾी सोभर क़िस्म जी औरत हुई। ऐं छा चवंदा आहिनि जेके असांजी ॿहिराड़ी जूं, हुनरमंद औरत हुई, सुघड़ हुई। हा, उन खां पोइ मुंहिंजा उस्ताद मूंखे अहिड़ा मिलिया, जीअं असांजे जमपीर प्राइमरी में बि असांजा बहितरीनु उस्ताद हुआ। मोहम्मद उमर ख़ासकेली, जलालुद्दीन कोरेजो, फुल माछी, इहे अहिड़ा उस्ताद हुआ जेके अॼुकल्ह वॾी ॻाल्हि आहिनि। फुल माछी हिकिड़ो ॿियो किरदारु बि आहे न, उहो माछी धाड़ियल हो। साईं फुल हिकिड़ो बहितरीनु उस्ताद हो तमामु। ऐं असांजो वरी मुंहिंजो वरी वेझो मुंहिंजे मामे जो दोस्त हो, पर वॾो हिकिड़ो टिपिकल सिंधी हो। अच्छा। पटको ॿधंदो, इस क्लास में ईंदो त वरी चोॾां सलवार कमीस डिघी जो तर जो, हा, हिते जो हो। ऐं घोड़ीअ ते चढ़ी, ॻोठनि में परे हूंदो, भली घोड़ी हूंदसि, उन ते चढ़ी ईंदो। उहा स्कूल वटि ॿधल हूंदी हुई। ऐं पोइ तॾहिं स्कूल 5 बजे ताईं हलंदो, 2 कलाक विच ते रिसेस हूंदी हुई ऐं स्कूल वरी हलंदो 5 बजे ताईं। पोइ साईं मूंसां वरी घणो वेझो हूंदो। ऐं वॾो 5 बजे ताईं हलंदो? हा, 5 बजे ताईं हलंदो, 8 खां 5 बजे ताईं। 2 कलाक वरी 12 खां 2 बजे ताईं रिसेस हूंदी हुई। मानी जी? हा, मानी। गर्मी हुई? मानी जी। सियारे में बि इहो टाइम हो? सियारे में बि ईअं ई। अच्छा। हा, इहो साईं 5 बजे ताईं जो रवाजु टुटो कॾहिं आहे? हा, इहो मुंहिंजे ख़्याल में तक़रीबन 70 धारे। अच्छा। हा, 70 या 68 में इहो। छो त असां दुनिया जा स्कूल ॾिसूं था न, हा, त ॿारु सुबुह जो 7:30 वञे थो, हा, वरंदे 5-6 मोटे थो। हा, उते बि ईअं आहे सॼो ॾींहुं? ईअं उहे उस्ताद आहिनि जेके ॻाण ॻणिया हूंदा, निज माण्हू हूंदा, उहे पोइ वठंदा आहिनि पीरियड। हा, मिसाल असां वटि त कानून आहे। हा, वॾे में वॾो असां वटि मसइलो इहो आहे त असां वटि हिकिड़े कमरे वारा स्कूल आहिनि। हा, उहो त तबाही करे। हा, उन में 5 क्लास आहिनि। तबाही। हिकिड़ो उस्ताद छा पढ़ाईंदो? ॿारनि खे माठ कराईंदो या पढ़ाईंदो? तबाही। जाम सादिक अली जे वक़्त में इहा तबाही थी। ऐं हिकिड़ो कमिरो जेको बि असां वटि मिलिया आहिनि, उन में जेतिरा बि हिकु कमरे वारा स्कूल मिलिया आहिनि, उन मां डॉक्टर साहिबु मुंहिंजे ख़्याल में हिकिड़े स्कूल खां सवाइ ॿियो को बि स्कूल कोन थो हले।
हिते ॿिया सभु वॾेरनि जो ओता कोन, किन में त शिकारियुनि जा कुता ॿधा पिया। हिकिड़ो बुनियादी सुवाल हीअ आहे त तव्हांखे इहा बाहि कंहिं ॾेखारी अदब जी? अदब जी असां जॾहिं सियासी माण्हू थियासीं न, न सियासी अवल थिया उनजे या करे अदबी अवल थिया? पहिरीं सियासी माण्हू थिया। पहिरीं सियासी थिया। पोइ असां सिंधी अवामी तहरीक में शामिलु हुआसीं। न पर सभ खां अवल त तव्हां 1966-67 में सिंधी ॿोली में लिस्टूं छपरायो ऐं हा नाला लिखो। हा, इहो दौर हो जंहिंमें असां इहे कम कया। दोस्त जेलनि में विया, असां बि उते हुआसीं, सॼी ख़िदमत पार्टियूं के बि न हुई। हा न, एस को हुई असांजी मसूद नूरानी साहब। हा, सिंधी स्टूडेंट्स कल्चरल ऑर्गेनाइज़ेशन। हा, ऐं उन में पोइ वरी छा थियो त असां वटि जो स्कूल जो माहौल हो, उन में लाइब्रेरी साईं फैज़ महमूद टालपुर चवंदो हो, बाबा किताब वठो। रिसर्च में लाइब्रेरी जा किताब असांखे ॾींदो हो, अलाट कंदो हो, असीं घर पढ़ंदा हुआसीं। मूं पढ़णु शुरू हुतां कयो। पोइ वरी असांजी सोशल वेलफेयर हुई, जंहिंजी लाइब्रेरी हुई तमामु वॾी लाइब्रेरी। उते साईं शेवाराम हो असांजो, अॼु बि उस्तादु आहे, वॾो आहे असांजो, बाबो आहे। हा, अला हयाती ॾिस। उहो असांखे किताब पढ़ण लाइ ॾींदो हो। लाइब्रेरी बि आहे, ऐं लाइब्रेरी हाणे ख़तमु थी वई। सोशल वेलफेयर असांजो दोस्त हो मुबारक अली ख़ान जाखरो ऐं ॿिया, उन्हनि क़ाइमु कई हुई, जंहिंमें साईं जेको लाइब्रेरी ठाही हुई, हुन इंचार्ज साईं शेवाराम हो। उन में शाम जो असीं वेहंदा हुआसीं, रिसाला रखिया हूंदा हुआ। पोइ सुहिणी ऐं रूह रियाण ऐं पोइ वरी तहरीक रिसालो इहे ईंदा हुआ। इहे असां उन में पढ़णु शुरू कया। लिटरेचर ॾांहुं आउं अॻे उर्दू लिटरेचर पढ़ंदो हुउसि। मसलन उन में मूंखे कृष्ण चंद्र ऐं सादत मंटू इहे ॾाढा वणंदा हुआ, छो त असीं ग़रीब माण्हू आहियूं न, त उहे असांजे दिलि जूं ॻाल्हियूं आहिनि। पोइ हिते ई असांखे उहे किताब मिलंदा हुआ ऐं ईअं ई अदब ॾांहुं राग़िब थियासीं। पोइ असां वरी जॾहिं सियासी माण्हू थियासीं न, पर जॾहिं तव्हां अदीब हुआ अदब में, त तव्हांजी सिंफ़ जो जेको प्रीडोमिनेंट या मेजर रोल आहे उहो कहाणी आहे, ठीकु आहे? हा, त उहा कहाणी तव्हां उहा सिंफ़ ॿुधायां पियो तव्हांखे कीअं चूंडियव? 1975 में असां सिंधी अदबी संगत जी शाख जमपीर में खोली। हालांकि जमपीर में संगत जी शाख असांजो दोस्त अदल सुमरे PhD कई आहे न ते, त उहा 1955 में हिते खुलियल हुई, जेका साईं इब्न हयात पंवर हुनखे सत सलाम सव सलाम, उन हिते इहो अदबी रुझान पैदा कयो। पोइ चाचा ग़ुलाम नबी बहिराणी, मोहम्मद हसन बहिराणी, ॿी हिते हिकिड़ी शख़्सियत हुई जमालुद्दीन कोस्तानी, जेको असांजे नाने सांढियो हुनखे। ऐं पोइ चेयरमैन कहिड़ो ख़ासकेली हो, पर मुंहिंजे नाने दादरो थाणे बुला खान जो, थाणे बुला खान जो हिते चेयरमैन थियो। उहो बि लिटररी माण्हू हो ऐं उनजो वरी राग सां दिलचस्पी हुई, त उन्हनि इहो अदबी संगत क़ाइमु कई हुई 55 में। ऐं उहो उन वक़्त जूं जेके बुनियादु रखियलु हुआ। असां वरी 75 में खोली। 75 खां पोइ मूं उनखे अदबी संगत खे वरी सरगर्म कयो ऐं उन मां पोइ जेको सो शाइर पैदा थिया, अदीब। ऐं पोइ मूं जेको सो कहाणीअ ते तवजो ॾिनी। शाइरी बि कई शुरू में, पर मूंखे कहाणी वधीक अपील कंदी हुई। इन करे त कहाणी मूं तव्हांखे ॿुधायो त मूं मंटू खे पढ़ियो, मूं कृष्ण चंद्र खे पढ़ियो। पोइ असांखे कहाणी लाइ राग़िब जहिड़ो कयो नसीम खरल कयो, अमर जलील बि हो, सभु हो। नसीम खरल जी कहाणी जेका हुई इंतिहाई मज़बूत ऐं ॿोली हुनजो लिखणी ऐं हुनजा मौज़ू। ऐं जमाल अबड़ो साहबु सिंध जो सिंधी कहाणी जदीद कहाणी जो पायोनियर आउं चवां थो उहो आहे। ऐं उन खां पोइ असां बि कोशिशि कई, नवां माण्हू हुआसीं, पर अदबी संगत में असांजी रहबरी सुठी थी। ऐं पोइ 77 में मुंहिंजी, असीं तनज़ीमी माण्हू हुआसीं, तहरीक रिसाले में मुंहिंजी पहिरीं कहाणी छपी हुई। मुंहिंजी कहाणी ऐं मुंहिंजे प्यारे दोस्त तारक आलम जी पायली कहाणी, इहे उन साल 77 में गॾु छपियूं हुयूं। ऐं पोइ असां जो अदबी माहौल हो हुन में घणो साईं नजम अब्बासी ॿिया इहे हैदराबाद जी अदबी संगत मां अटेंड कंदो हुउसि। ऐं जामशोरे में असांजो अॾो हूंदो 49 इंटरनेशनल, जेका असांजे प्यारे दोस्तनि पंहिंजा इहे अंसारी बिरादरान, अखलाक अंसारी ऐं इसाक अंसारी
ऐं इश्तियाक जा नंढा भाइर हुआ। हा इहो असांजी उहा अदबी संगत जी जहिड़ी करे ऑफिस हूंदी हुई। ॿियो तारक आलम जो घरु जेको वण जे हेठां असांजी उताक हूंदी हुई ऐं वण हिकिड़े जो थोरो जेको कटियल हूंदो हो असां उहा असांजी टेबल हूंदी हुई, हुन थोरे ते असीं चांहियूं रखंदा हुआसीं। ऐं हिननि जो घरु ईअं हो असांजी उताक हुई। अम्मा हिननि जी जेका हुई असांजी बि अम्मा हुई, सभिनी खे औलाद वांगुरु खाराईंदी पीआरींदी हुई सभु कुझु। ईअं ई असांजो जेको अदबी रुझान वधियो, अदीबनि सां मुलाक़ातूं, पोइ अली बाबा सां दोस्ती थी। अली बाबा मूं ते वॾो हावी रहियो तमामु घणो ऐं वॾो राइटर हो तमामु। अली बाबा किथे मिलियो? अली बाबा सां ईअं मुलाक़ात थी त असां जॾहिं अदबी संगत खे सरगर्म कयो, अदबी संगत तबाह थियल हुई, उहा 11 साल रुॻो असांजे प्यारे दोस्त ताज बलोच वटि। ताज बलोच या ताज जोयो? ताज बलोच ताज बलोच वटि हुन रिकॉर्ड पियल हूंदो ऐं उहो मुड़ुसु माण्हू हूंदो ॾाढो। असांजे अदबी संगत ते वार थिया ऐं असांजी अदबी संगत जेको आहे सो अहिड़ो चरियो हिकिड़ो पुलिस ऑफिसर हो, जे आउं वियसि हलियो, असांजी गॾिजाणी थी, अख़बार में रिपोर्ट आई मार्शल जो दौरु हुजे, सो ठोके हुननि दोस्तनि खे थाणे ते वेहारे छॾियईं ॿधी। पोइ शरीफ़ माण्हू हुआ, साईं शेवाराम, साईं हमज़ो ख़ान जाखरो, मौलाना टाइप माण्हू उहो। आउं आयुसि हमरा, पोइ वञी असांजो उते फछरी कई। मूं हुनखे चयो बाबा असांजी रजिस्टर्ड तनज़ीम आहे, पाकिस्तान खां अॻे जी आहे। पोइ वरी वठि पकड़ थी, असां SP वटि कंप्लेन कयो। कंप्लेन में हुन हमरा खे ॾाढी तकलीफ़ थी। पोइ जेको वरी असांजो जेको ॻोठ में हिकिड़ो चऊं दुकानदार हो वीचारो, असांजो माइट हुन जो यार हो, पोइ माफ़ी वरिते लिखत में, पर पोइ असांजो सिंधी माण्हू आहे हिनखे लाशौरी तौर न कयो आहे त हीअ बि के जीअं सिंध जान या छा आहिनि के क़ौम परस्त आहिनि। पोइ ईअं ई असां अदबी संगत जे तहत 77 में मूं कहाणी लिखी। साईं तव्हां जॾहिं अदीब आहियो शुरू में, हाणे तव्हां कृष्ण था पढ़ो, सआदत मिंटू था पढ़ो, ऐं तव्हांजो 1967-68 में मुख़्तलिफ़ जुलूस जलसा ॾिठा अथव, लाला कादर ऐं मसूद नूरानी बि ॾिठो, यूसुफ लगारी वारा सभु ॾिसी छॾिया अथव। उन दौर में अव्हांजी ज़हन में क़ौम परस्ती जे बारे में बहसियत अदीब जे ख़्यालु कहिड़ो? बेसिकली आउं नेशनलिस्ट पहिरीं हुउसि, जाइ जमा खां खणी सम्झो। जेके ज़्यादतियूं हुयूं स्कूल में बि असां थींदियूं हुयूं। माना असांजे सलवार कमीस ते बि जेको हिकिड़ो मुहाजिर उस्तादु हूंदो हो, उहो अटैक कंदो हो, या चांवरनि जी मानी जो ज़िक्र न करंदो हो। त मूंखे यादि आहे हिकिड़े दफ़ा मूंखां पुछी तूं नाश्ते में छा करे आयो आहीं? क्लास टीचर हो, पढ़ाईंदो कोन हो, कचहरियूं वॾियूं कंदो हो। मूं चयो साईं आउं सुबुह जो असां मालवंत माण्हू आहियूं, मानी आउं धोरे सां खाई आयो आहियां, धोरो खाई आयो आहियां, मखण ऐं धोरो त सभु मुहाजिर छोकिरा वठी खिलिया। मुंहिंजो छो था खिलो? जी धोरो, माना हुन लाइ चिड़ थी वई मुंहिंजी, पर मुंहिंजो नालो ई धोरो रखियऊं। हाणे हुननि खे कहिड़ी ख़बर त धोरो असां छा खे था चऊं? त इन हवाले सां थोरो पोइ चवंदो आहियां सलवारूं जेके सिंधी वॾा पंचनि वारियूं था हुजनि, हू बहस कंदो क्लास में, त उनखां मूंखे इहा नफ़रत इन्हनि खां ई थी। हालांकि हिननि जूं वरी पाण चूड़ीदार पायजामा विझंदा हुआ, ईद नमाज़ ते ईंदा हुआ त सभु गॾिजी, त उन्हनि खां असांखे नफ़रत थी वई हुई हिकिड़ी। ऐं ॿियो जेको बि बाशऊर माण्हू हुनखे इहा ख़बर हुई त असांजो हिन मुल्क में इस्तेसाल थिए पियो, इन करे असीं क़ौम परस्त हुआसीं। ऐं वधीक ग़रीब माण्हुनि सां जेका असांजी वधीक मोहबत हूंदी उहा इन करे हूंदी, असीं पाण बि सफ़ा ग़रीब माण्हू हुआसीं। ॾिसंदा हुआसीं त असांजे माण्हुनि सां कहिड़ियूं ज़्यादतियूं थियूं थियनि ऐं उन्हनि खे कहिड़ो मसइला था पैदा थियनि। ऐं इन करे नौकरियूं न मिलणु, मसइलनि असां मैट्रिक कई त 3-4 साल असां बेरोज़गार रहियासीं। इन में जेके बि सिंध सां ज़्यादतियूं थियनि थियूं उन्हनि असांखे राग़िब कयो। असांजी का नज़रियत तरबियत नज़रियाती कोन थियल हुई, पर असीं जेके हिकिड़ा हूंदा न मस्तु मलंग क़ौम परस्त इहे हुआसीं। पर जेका सिंधी अदबी संगत जी मां ॻाल्हि था कयो, त उहा सिंधी अदबी संगत उन नमूने रही आहे जंहिं नमूने अव्हां वटि हिकिड़ी तनज़ीम जो खाको आहे ज़हन में, या तव्हां ख़ुदि मुख़्तलिफ़ तनज़ीमुनि में मुख़्तलिफ़ स्ट्रक्चर्स में रहिया आहियो, त सिंधी अदबी संगत उन रेगुलर नमूने हलंदी या मिड़ई यारी बाशी जो चकर आहे? न, मूंखे आउं पाण मरकज़ी उहिदेदार बि रहियो आहियां संगत जो। जंहिं दौर में रहियासीं, कहिड़ो दौर? इहो 75 खां वठी
77, 78, 79 इन दौर में आउं मरकज़ी उहिदेदार हुउसि। असां पंहिंजे ज़िले में जेको आउं कमु कंदो हुउसि मूंखे यादि आहे, मूं सियासी तौर ते बि असीं गॾु हुआसीं अवामी तहरीक में, सिंधी अवामी तहरीक में, पर असां 12 शाख़ूं अदबी संगत जूं खोलियूं, उहे अॼु बि उन्हनि ते पिया हलनि सभु। पर पोइ असां वटि वरी हिकिड़ो लाड़ो पैदा थियो हिन अदबी संगत में उतरादी ऐं लाड़ीअ जो, जंहिंजी आउं सख़्तु मुखालफ़त कंदो हुउसि। त बाबा हिकिड़ो पंहिंजी क़ौम आहे अॻे पोइ हिते वरी ग्रुप्स ठहनि। भला इहो कंहिं शुरू कयो? इहो ख़ासि करे असां वटि जेके लाड़ जा दोस्त आहिनि न, बदीन जा, भठोरे जा, उन में उहे कुझु एलिमेंट्स अहिड़ा हुआ जिन वरी मूंखे चवंदा ही उत्तरादीन जो एजेंट आहे। ऐं हालांकि आउं जनरल ॻाल्हि कंदो हुउसि ऐं मुंहिंजो वरी सभिनी सां सुठो वास्तो हूंदो हो। पोइ असां सिंध लेवल ते जीअं हिनखे सिंधी अदबी संगत खे सुठे नमूने सरगर्म कयो। शेख ख़याज़ खे बि यूनिवर्सिटी में वञण खां पोइ पहिरियों दफ़ो असां वठी आयासीं प्रेस क्लब हैदराबाद में, ऐं उन जे करे असांखे उत्साह मिलंदो ॾाढो। पोइ वरी अदबी संगत जूं जेके मरकज़ी चूंडूं थियूं उन में बि असां ॾिठो त असांजा जेके कम्यूनिस्ट दोस्त हुआ उन्हनि असांजे साम्हूं पैनल बीहारियो, पर उहो वीचारा हाराए विया। उन में बीहारियूं वीचारे खे अब्दुर्रहमान नकाश खे, मुंहिंजो दोस्त बि हो। पोइ नकाश खे छॾे भॼी आहे, उहो माज़ूर माण्हू हो अपाज। पोइ असां हुनखे वठी आयासीं, हार ॿार विधासीं, असांजे बाबा असांजो उहिदेदार इहा आहे। तॾहिं अदबी संगत सरगर्म हुई। ताज जो सां लख माण्हू इख़्तिलाफ़ खणी कनि, पर ताज हार्ड वर्कर, तमामु हार्ड वर्कर। असां साईं जोए सां हिन सां साईं मोहम्मद ख़ान मजीदी सां शाम हुजे, ऐं कंहिंजी सना कोन थो करियां, झुॾे में उतां असीं ॿई मरकज़ी उहिदेदार हुआसीं, मुड़ुस जे ज़िले जूं पघारूं हुजनि। मूंखे चई हल हलूं। मूं चयो बाबा हीअ आउं पैसा सॼे ज़िले जा केॾा करियां। पोइ मूंखे यादि आहे असीं साईं मोहम्मद बख़्श शेख हो हुते ट्रेनिंग कॉलेज में उस्ताद हो, हुन वटि छॾियासीं। असीं झुॾे वियासीं, झुॾे जा दोस्त निकिरनि न, उन्हनि खे मार्शल आर्ट दौर में को शाह लतीफ़ ॾींहुं मल्हायूं, उन्हनि खे फटका शटका लॻा हला जुड़े शाद वारनि खे। त उते असीं जॾहिं मोटियासीं राति जो हसन दर्स सां उते पहिरीं मुलाक़ात थी हुई। मोटियासीं सुबुह जो बस में चढ़ियासीं नमाज़ महिल। हिन असांजी आदत हूंदी पंहिंजे रूटीन ते वरी पहुची वेंदासीं। त मूंखे यादि आहे, मूंखे निंड जो झूठो अची वियो, हिन हैदराबाद ताईं खटारा बसूं हुयूं, रोड बेकार हुआ। 100 शाखनि खे ही ख़त लिखी चुको हो। इहा ॻाल्हि हिन में हुई। बाक़ी हाणे हुन ते मुंहिंजी तनक़ीद बि आहे त हुन में टीम वर्क जो जज़्बो कोन हूंदो। माना गिलास पाणीअ जो आउं भरे पियारियां, लालची बि कोन हुओ, पर माना हीउ गिलास जे करे तव्हांखे पियारिणो महिमान खे त उहो ताज पियारींदो। महिनती हार्ड वर्कर, जिते वेंदो हुई वञी पुॼंदो हो, संगत जी सॼी ड्यूटी ॾींदो हो। इन करे सिंधी अदबी संगत हली। पोइ जॾहिं वरी असांजा ॿिया यार आया जेके उतरादी लाड़ीअ जो खणी आया वबा, पोइ संगत टुटी वई। ऐं पोइ वरी ॿियो छा थियो शेख साहिबु, त असांजे दोस्तनि लालच में जेके कूड़ियूं शाखूं खोलियूं, उन्हनि असांजो ॾचो कयो वोटनि जे चकर में। हा, वोटनि जे चकर में। उन में मूंखे यादि आहे असां पंहिंजे तौर ते जेको हारी कमेटी में कमु कंदा हुआसीं, सिंधी हारी कमेटी में, पछाड़ी में हिकिड़ा दोस्त आया जिन निज जेके असांजूं हारी कमेटी जूं शाखूं हुयूं उहे सभु अदबी संगत जूं शाखूं करे छॾियूं। इन करे उहे माण्हू अदीब त हुआ ई कोन जो अदबी संगत जे हिननि जेका आंदी पैनल उनखे सपोर्ट करे सघनि। ऐं पोइ अदबी संगत खसारे में वई।